गोलार्जी क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो के NCCI में तलबी ख़िलाफ़ कड़ियो घवर में एहतजाज जारी है। रिपोर्ट करे पियो असांजो नुमाइंदो फराज़ शाह। इन वक्त असां मौजूद आहियूं कड़ियो गंवर मेन प्रेस क्लब ते, जिथे क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो के NCCI में तलब करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक कड़ियो गंवर तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो इन बाबति छा चवणु आहे। जेका हिन वक्त मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो पाकिस्तान के मज़लूम आवाम जो सरारो आवाज़ है। इन वक्त मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो साहब सिंध के जेका विराइण जी जेका साज़िश कई पई वञे उनके खिलाफ लगातार जदोजहद जे मैदान में आहिनि। मुसलसल 52 ॾींहं मुतहद मज़बूत सिंध जे उनवान सां सिंध के विरांगे के खिलाफ सॼी सिंध में मुहिम हलाई वई। हे जेके करप्ट निज़ाम जा खलकींदड़ उहे चाहिनि था त मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो जे आवाज़ के क़ौमी अवामी तहरीक जे आवाज़ के दबायो वञे। हुननि मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो के 10 अगस्त ते तलब कयो कराची में। असां इहो ऐलान था करियो त सिंध जो बचो बचो, सिंध जो न्याणियो, सिंध जा हारी, सिंध जा मज़दूर, सिंध जा वकील, सिंध जा शागिर्द 10 तारीख़ उन लेब जे दफ़्तर में पेश थींदा। असां पंहिंजे दरिया, असां पंहिंजे धरती, असां पंहिंजे कराची, असां पंहिंजे हैदराबाद, असां पंहिंजे वजूद जो दिफ़ा कंदासीं ऐं रक्त जे आख़िरी फुड़े ताईं मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो सां गॾु आहियूं। मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त असां सिंध के टुकड़ा करण न ॾींदासीं। असां जे आख़िरी साह जी घड़ी ताईं सिंध सां गॾु हूंदासीं ऐं सिंध जी वहदत ते वार करण न ॾींदासीं। उन ॾोह में मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो ते जेको आहे सो नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन जेको आहे सो तलब कयो आहे। NCCI अयाज़ साहब ते नोटिस कढियो आहे। असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं ही जेको अयाज़ साहब के प्रेशर ॾिनो पियो वञे ऐं सिंधी क़ौम जो पाणी कछो पियो वञे त केतिरो पाणी आहे। ऐं असां अयाज़ साहब हिक ते लेटर कोन निकितो आहे, असां 8 करोड़ माण्हुनि ते निकितो आहे। असां अॼु बि सिंध सां गॾु आहियूं। असां सिंध जे हर जेको बि वार थींदो उन रिप्लाई में असीं वार कंदासीं ऐं असीं सभु सिंधी क़ौम हिकु आहियूं। अयाज़ साहब के 2 तारीख़ घुरायो आहे। असीं उनके चऊं था जेको पंहिंजे वतन, जेको पंहिंजे धरती, जेको पंहिंजे सिंध लाइ ॻाल्हि करे थो त उनखे तव्हां घुरायो था। जेके चोर, जेके झाड़ेल, जेके दहशतगर्द, जेके गुंडा, जेके कातल, जेके असांजो वतन, असांजी धरती विकिणनि था त उनखे केरु कोन चवण वारो आहे। ऐं अहिड़ी जेके बि इंसान जे हक़नि में जेके तंज़ीमूं, जेके अमन पसंद जेके तंज़ीमूं जिन हया शर्म आहे, ऐं चवां थो असांजी सिंध जी हिफ़ाज़त करियो। जेकॾहिं तव्हां असांजी सिंध जी हिफ़ाज़त न कई त असां पाण कंदासीं। यादि रखो जेसीं सिंधी माण्हू ज़िंदा आहे तेसीं सिंधी माण्हू खे सिंध न ॾींदो। तव्हां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई मुतालबो आहे सिंध जे बेबाक आवाज़ खे दॿाइण बंदि कयो वञे। कराची जी सौदेबाज़ी कंहिं सूरत में सिंधी अवाम क़बूल न कंदो। कैमरामैन टीम सां गॾु फराज़ शाह, अवामी न्यूज़, गोलार्जी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।